हेलो हाँ दादा स्लॉट अवेलेबल है तव्हां मैसेज करे फ्यू स्लॉट्स अवेलेबल कॉन्टेक्ट हाँ हाँ आहे अवेलेबल आहे न अचो न दादा रेट छा आहे रुपया अथव 150 रुपया न दादा खाली 150 रुपया दादा एॾो सस्तो कीअं हा धर्म जो कमु आहे न इहो त असां चयो हुन में घटि ई हुजे अघु हा त दादा तव्हांखे आई डी प्रूफ खपे कुझु आई डी प्रूफ छाजे लाइ चए तव्हां ॿाहिरि शहर मां था अचो या किथां लड़ी करे था अचो या खाली आहे हाणे की अपॉइंटमेंट वठी पवंदी न अपॉइंटमेंट कुझु न सिधो वठी अचोसि एड्रेस ॿुधायांव थो मां छा हॉस्पिटल अथव सुशीला क्लिनिक जे साम्हूं छा हॉस्पिटल में कान्हे हॉस्पिटल जे साम्हूं क्लिनिक आहे ॿुधायो हिते अथव सुशीला क्लिनिक जे साम्हूं पहिरें माड़े ते राम मनोहर बिल्डिंग अथव पहिरें माड़े ते 102 फ्लैट नंबर ठीकु आहे गवर्नमेंट अप्रूवल ॾिनो आहे हाँ दादा गवर्नमेंट अप्रूवल ॾिनो घर में आणण लाइ सेठ हिन में परमिशन छा चाहिए गवर्नमेंट खां छो पुछिजे असां हर साल जो कमु आहियूं त छा हर साल दादा आई न पहिरीं साल आहे वैक्सीन जी ॻाल्हि थो कयां मां दादा वैक्सीन असांखे वैक्सीन हाणे वैक्सीन करोना जी वैक्सीन करोना दादा छा था ॻाल्हायो छा वैक्सीन दादा मेहंदी सेंटर आहे त मेहंदी लॻंदी आहे 1 हथु 150 ॿ हथु 300 अॻियां पोयां इंडियन एनाबिक ॿई अथव हा त ठीकु आहे रखो फ़ोन रखो हाणे फालतू में टाइम पास था कयो चओ था 150 में 4 ॼणा 600 में अरे 1 हथु हणो था 2 हथु हणो था वैक्सीन 1 हथु ई लॻंदी न हा त पोइ तव्हां ध्यानु सां भरो न छाजो स्लॉट अवेलेबल आहे बस स्लॉट अवेलेबल आहे कुझु बि अवेलेबल आहे हा त रखो फ़ोन तव्हां